नौशरो फिरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट जेल में मोरका हक़ जी तकरीब थी गुज़री, जंहिंमें पीपी एमपीए मुमताज़ अली चांडियो, पीपी ज़िला सदर ऐं चेयरमैन ज़िला काउंसिल हाजी सोहेल अख्तर अब्बासी, जेल सुप्रिंटेंडेंट अबू बकर मंगी समेत सहाफ़िन ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं कैदियुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक ऐं पाकिस्तानी क़ौमी तराने सां कयो वियो। तकरीब खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल साल पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान ते इल्ज़ाम हणी हमलो कयो, जंहिंखे पाक फौज ऐं पाक फिज़ाया एयरफोर्स जे जवाननि नाकाम बणाए दुश्मन मुल्क हिंदुस्तान खे बुरी शिकस्त ॾिनी। हिननि चयो त पाकिस्तान जो अवाम पाक फौज सां कुलो कुले में मिलाए गॾु बीठल आहे। इहो ई सबबु आहे जो अमेरिका ऐं ईरान जूं ॻाल्हियूं पाकिस्तान में थियूं ऐं सॼी दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन थियो, जॾहिं त आख़िर में कैदियुनि में मिठाई पिण तक़सीम कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।